इन गाल में केतरी सदाकत आहे? वाकई में लेडीज़ दुकानदारनि खे फुरे वेंदी आहे या दुकानदार लेडीज़ खे बेवकूफ़ बणाए वेंदा आहिनि? सम्झी मां हुन खां 4-5 हज़ार मां रियायत कराई आहे, न ॼाण त असांखे ख़बर असां हुन मां केतिरो कमायोसि। भाजी तव्हांखे अहिड़ी शइ मिले त ॿुधाइजो। हा, हीअ शइ ॾिसो, लुक ॾिसो शइ जो। लेडीज़ खे जो सिधो रेट ॿुधाईंदो काॾां वठंदी, लेडीज़ में टीण त ॿुधाईंदी त डबल ते खल लाईंदासीं उन। ईअं आहे त मर्दनि जे कंपेयर में ॾिठो वञे त लेडीज़ सामान थोरो सस्तो वठी ईंदियूं। त लेडीज़ जी ग़लति फहमी आहे त असां दुकान फुरे था, असां उहो एतमाद ॼाणाईंदा आहियूं त माना हे रियायती आहे। 500 जी शइ 1000 में ॿुधाइणी पवंदी आहे, पोइ उहा 700-800 में खणंदी। पंहिंजनि मर्दनि खे फुरे थियूं अचनि, उन्हनि खे लुटे निपोड़े थियूं अचनि, त उहो सॼो ॾींहुं पियो मज़दूरी कंदो लोड़ींदो। हाणे हिक ॿिए सां भोगाणी वेंदा आहियूं माइनि खे, उन जी दिलि ख़ुशि थी वेंदी आहे। अस्सलाम वालेकुम ख़वातीन व हज़रात, तव्हां सां मुखातिब तव्हांजो मेज़बान आऊं आहियां अहमद खान। नाज़रीन, अॼु असीं मौजूदु आहियूं लारकाणे जे अंदरि रेशम गली में, जिथे ख़रीदो फ़रोख़्त कई वेंदी आहे, शॉपिंग कई वेंदी आहे। औरत जो लेडीज़ जो इहो भरम हूंदो आहे त असां रेशम गली में दुकानदारनि खे फुरे पियूं अचूं। मतलब कि 10 हज़ारनि जो आइटम असां उन्हनि खां 5,000, 2,000, 3,000 दुकानदारनि खे असां फुरे था अचूं। उन्हनि जो मर्द उन्हनि खे इहो ई चवंदो आहे तव्हां फुराए थियूं अचो। सो अॼु असीं रेशम गली में आया आहियूं ऐं दुकानदारनि खां पुछूं था त इन ॻाल्हि में केतिरी सदाकत आहे त तव्हां वाकई में औरत खे चूनो लॻायो था या औरत तव्हांखे चूनो हणी तव्हांखे फुरे करे वधी वञे। लेडीज़ ऐं असांखे फुरे पोइ त यार वॾी ॻाल्हि आहे। वेठा छा लाइ आहियूं भाउ, ईअं थोरी आहे लेडीज़ फुरे। लेडीज़ खे कीअं सेटिस्फाई कंदा त तव्हां असांखे हाणे फुरियूं था वञो? लेडीज़ खे जो सिधो रेट ॿुधाईंदो काॾां वठंदी, लेडीज़ में टीण त ॿुधाईंदी त डबल ते खल लाईंदासीं उन। अच्छा, लेडीज़ खे केतिरो रेट अबो थी करे ॿुधाईंदा हो त? घटि में घटि ट्रिपल डबल ते बि कमु न ठहंदो आहे। जेंट्स वीचारो मज़लूम आहे, हा, हुनजे पंहिंजे खीसे मां निकिरनि। लेडीज़ खे त मिलंदा आहिनि बाबा, खणो वञो। न, लेडीज़ खे कीअं सेटिस्फाई कंदा त हाणे जेको आहे तव्हां असांखे फुरियूं था वञो, असांखे हिन में लॉस आहे? हाणे सचो ॻाल्हायूं त हली कोन सघंदासीं। थोरो डेमो ॾेई ॾेखारियो न, हिन स्टाइल में तव्हां हुनखे सेटिस्फाई करे वेंदा। भाजी तव्हांखे अहिड़ी शइ मिले त ॿुधाइजो। हा, हीअ शइ ॾिसो, लुक ॾिसो शइ जो। असां लेडीज़ खे ॾिसी सम्झी वेंदा आहियूं त हीअ केतिरे रेट में असां खां वठंदी आहे, केतिरी इहो बार्गेनिंग असां खां कराईंदी। जीअं त उन डीलिंग मां, उनजे फेस मां, त हीअ पर्स में केतिरा पैसा खणी आई आहे ऐं असांखां केतिरे, माना इहो बि अंदाज़ो लॻाए वेंदो पर्स में केतिरो पैसो पियो। त हिन वक़्तु असांखे लेडीज़ खे एतिरो डील करणु ॾुखियो थी वियो आहे जो ईअं सम्झ त शींहं जे वात मां पैसा कढणु। दुकानदारनि खे लेडीज़ फुरे वेंदी आहे या दुकानदार उनखे बेवकूफ़ बणाए वेंदा आहिनि? ॾिसो न, कस्टमर कॾहिं बि दुकानदार खां वधीक होशियारु न थींदो। त ईअं हूंदो आहे जो लेडीज़ खे असां हिकिड़ी सपोज़ 6,000 जी ड्रेस हूंदी, असां हुनखे असां 12,000 ॾींदासीं। पोइ ईअं थींदो, पोइ लेडीज़ चवंदी त भाउ हाणे मूंखे 7,000 में ॾे, 8,000 में ॾे। उहो सम्झी मां हुन खां 4-5 हज़ार मां रियायत कराई आहे, न ॼाण त असांखे ख़बर असां हुन मां केतिरो कमायोसि। त ईअं ई थींदो आहे असां वटि। त दिल के अरमा आंसूओं में बह गए। ईअं आहे त मर्दनि जे कंपेयर में ॾिठो वञे त लेडीज़ सामान थोरो सस्तो वठी ईंदी हूंदी, मर्दनि जे कंपेयर में ॾिठो वञे त। पर चवण जो मक़सदु त दुकानदार खे कॾहिं बि उहो चूनो नथी हणी सघे, छो जो दुकानदार जेको बि दुकानदार हूंदो उहो सियाणो ई हूंदो, तॾहिं दुकानदारी फील्ड में ईंदो। लेडीज़ खे सेटिस्फाई करे वेंदा आहिनि त असांखे तव्हां जेको आहे हाई क्लास जी लॉस था ॾेई वञो। बिल्कुलु, उहो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उन्हनि खे ईअं महसूसु कराईंदा आहियूं त वाक़ई असांखे तव्हां नुक़सानु ॾेई थियूं वञो, त उन में उन्हनि खे दिली सेटिस्फिकेशन मिलंदी आहे। त भले उहो सेटिस्फाई हुजनि ऐं ईंदियूं रहनि असांजे बार बार। हलंदो आहे, केॾी महिल उहे फुरे वेंदा आहिनि, केॾी महिल असां। माना लेडीज़ वाकई में फुरे वेंदी आहे? हा जी, बिल्कुलु सही आहे। चङी हूंदी आहे त लेडीज़ फुरे वेंदी आहे, जेका कची हूंदी आहे त वरी माण्हू ॾिसे थो त चङी शइ कचरी बहाने माना बीहारे वरी रियायत करे, ऐं जेका आहे असांखे डोखा त पोइ वरी हणो। का ॾुखी लेडीज़ लॻी वई त हुन में वरी कलाक बि लॻी वेंदो आहे। कीअं ॾुखी लेडीज़ कीअं लॻंदी आहे, जेका घणी बार्गेनिंग कराईंदी आहे? घणी बार्गेनिंग सवाल आहे किथां जो आहे, कीअं कपिड़ो ख़राबु त न थींदो, बसि इहे असां उहो चवंदा आहियूं सफ़ा मुनासिबु आहे, तव्हांखे मथे न वठंदा आहियो। हा, हिकिड़ी का डील करे ॾेखारियो। लेडीज़ खे असां चवंदा आहियूं 450 रुपया, पोइ तव्हांखे 20 रुपया घटि न 400 में आई आहे तव्हांखां, पोइ बि चवंदी 400 रुपया ई वठो आहे। त अहिड़ी का ॻाल्हि न आहे, असां चवंदा हे सफ़ा मुहूर था ॾेई वञूं न, 100 में आहे 250 में, उनखां 100-200 मुना वठी वेंदा ऐं मायूं ख़ुशि बि थी वेंदियूं हिन ॻाल्हि में। तव्हां कावड़ में लॻो था, लॻे थो घणो ई लेडीज़ तव्हांखे बार्गेनिंग कराई आहे, जॾहिं हिन महिल बि तव्हां जज़्बाती था लॻो। न न न न, असांजो चहिरो शरीफ़ अहिड़ो आहे, बाक़ी रहियोसीं आहे असां कावड़ में न आहियूं। मतिलबु केतिरो रेट तव्हां वधाए ॿुधाईंदा लेडीज़ खे? न न, 10% वधाए ॿुधाईंदा आहियूं असां, वधीक न। हा बसि हिन सां वधीक थींदो आहे, हुन सां बस वारी न थींदी आहे।
लेडीज़ और घणो मथो मारी ॾींदी आहे लेडीज़ घणो चवराईंदी आहे जी कंहिंखे ॿुधाईंदा हो लेडीज़ खे जेंट्स खे लेडीज़ खे वधीक ॿुधाईंदा आहियूं जेंट्स खे घटि ॿुधाईंदा आहियूं लेडीज़ जेको आहे त बस घणो कंदी आहे जेंट्स बस न कंदो आहे शहर जे ग्राहक में फ़र्क़ु हूंदो आहे ऐं ॻोठ वारे ग्राहकनि में फ़र्क़ु हूंदो आहे पोइ ईंदियूं शॉप ते शहर वारो ग्राहक त मास्टर माइंड आहे केतिरा पैसा मथे करे ॿुधाईंदा हो उनखे परफेक्ट रेट बि ॿुधाए वेंदो न त बि उहो एतबार न कंदी एतबार न करे आहे हर शइ एतबार जी ॻाल्हि जेके एतबार हूंदो आहे त ॿुधाए बाक़ी हाणे फिक्स प्राइस कंदासीं उते बिस्मिलाए करे लेडीज़ खणंदी लेडीज़ जो जेको भरम आहे त मां दुकानदारनि खे फुरे थी अचां इन ॻाल्हि में सदाकत आहे ऐं इहो हिनजो सिर्फ़ु वहम ई आहे ख़ुशफ़हमी आहे सर दुकानदार जी इहा त लेडीज़ जी ग़लति फहमी आहे त असां दुकान फुरे था अचूं अहिड़ी ॻाल्हि न आहे बहरहाल दुकानदार कॾहिं बि नुक़सानु करे शइ न ॾींदो पंहिंजो प्रॉफिट रखी करे पोइ ॾींदो दुकानदार त एतिरा बेवकूफ़ न आहिनि जो हू पाण खे फुराईंदा ज़ाहिर आहे शइ डबल ई ॾियणी पवंदी आहे 500 जी शइ 1000 में ॿुधाइणी पवंदी आहे पोइ उहा 700 800 में खणंदी जेंट्स ईंदा आहिनि उन्हनि खे तव्हां केतिरी प्राइस में ॾींदा हो ज़ाहिर आहे हुनखे एतिरो टाइम न आहे न जो हुन सां असां टाइम वेस्ट कयूं ऐं हुनखे बहस करिणो पवे पोइ हुनखे 50-100 रखी असां शइ ॾेई छॾींदा आहियूं मतिलबु औरत घणी बार्गेनिंग कराईंदी ज़ाहिर आहे टाइम हुन वटि घणो आहे न सुबुह जो अचे थी शाम जो वञे थी घर सॼो ॾींहुं हिते मार्केट ॾींहुं मार्केट में आहे 8 ॾींहं वरी मार्केट में आहे अच्छा ज़ाहिर आहे हाणे रोज़ु मेकअप खपे रोज़ु शॉपिंग खपे मर्दनि खे फुड़े नाड़ कयो अथनि दुकानदार हाणे चालाक आहे उनजी माइंड पढ़ी वेंदो न इंसान त मतिलबु औरत खे ॾिसी सम्झी वेंदो आहे त वेंदो केतिरो आहे त ही केतिरे पाणी में आहे किसी भी जेको आहे त हाई फाई हुजे घटि में घटि माना 2500 3000 खे त अॼुकल्ह लेखिन नथी भाउ हुजे त 13000 14000 12000 साईं जी असां मिसाल ॾींदा आहियूं मुंहुं ॾिसी मिठाई घुरिजे असां बि कस्टमर ॾिसी वैरायटी कढंदा आहियूं कस्टमर ॾिसी रेट वठंदा आहियूं कंहिंजो ज़हन ठहियलु आहे असां 5000 वारी शइ 1500 में ॾियूं न त बि कस्टमर चवंदो तव्हां फुरे वियो सो असां इहो जेको नॉर्मल सूट हूंदो आहे हुन ते 200-300 मथे रखंदा आहियूं जेको भारी सूट हूंदो आहे हुन ते असां 1000-1,500 मथे रखी ॿुधाईंदा आहियूं पोइ बसि हिते ॾेई वठी सिधो कंदा आहियूं की 100-150 ते सूट विञाए वेहंदा आहिनि की 100-2 भरे क़ुर्बानी ॾेई सुठी शइ हासिलु कंदा आहिनि